ओम शांति। हाणे असां बाबा खे यादि था करूं। महात्मा भ्रिकुटी जे विच में वेठी आं। निराकार रूप में बाबा खे यादि करे मन में कोई बि ॻाल्हि हुजेव बाबा खे ॿुधाए छॾियो। ओम शांति। अॼु मिठा मिठा शिव बाबा ब्रह्मा जे तन द्वारा चवनि था, मीठे मीठे ॿार बाबा असांखे चवनि था कि हाणे हिन दुनिया में रहंदे हुए असांखे जेतिरो थी सघे हर कर्म, हर संकल्प, हर बोल, हर संकल्प, हर बोल, हर कर्म ॾाढो सोचे समझी करे हलणो खपे। बाबा चवनि था कि हर कर्म, हर संकल्प, हर बोल असांजो सोचे समझी करे करणो आहे। बाबा चवनि था छो जे असांजो संकल्प बीज हूंदो आहे। संकल्प जे हिसाब सां बोल कर्म हूंदा आहिनि। ऐं अगरि बीज ख़राब हूंदो त बोल कर्म बि ठीक न हूंदा। ऐं अगरि असां पंहिंजी सोच खे चेक न कयो ऐं ॻाल्हाए छॾियो, कर्म करे छॾियो त छा थींदो? असांजे मथां पाप चढ़ी वेंदो। ठीक आहे न। विकर्म मतलब विकारनि जे वश, बुराइनि जे वश थी करे कर्म करण मतलब विकर्म करण। थींदो न। विकर्मनि जो बोझो ॾाढो आहे। मतलब पाप कर्मनि जो बोझो ॾाढो आहे। त पाप कर्म कीअं ठाहींदा आहिनि? भई सॼो ॾींहुं असांजा पाप ठहनि ई था, तॾहिं त असांजे जीवन में दुख परेशानी आहे न। त पाप कीअं ठहींदो आहे? जॾहिं असां सोचदा आहियूं तॾहिं पाप न ठहींदो आहे। पहिरियों त असांजे कर्मनि अनुसार पाप ठहींदो। अगरि असां कर्म में लाहे छॾियो न, कर्म में बोल बि थींदो आहे, अखियुनि सां बि थींदो आहे, हथनि पेरनि सां बि असां कर्म करे छॾियो। मतलब असांखे संकल्प आयो ऐं असां हीअं ॻाल्हाए छॾियो, हीअं करे छॾियो ओड़ो, त असांजे मथां पाप चढ़ी वेंदो आहे। असांजी सोच जो बि चढ़ंदो आहे, पर जास्ती असांजी कर्मनि द्वारा पाप ठहनि। तॾहिं त माण्हू कर्म कूटदा आहिनि। कॾहिं माण्हू पंहिंजी सोच न कूटदो आहे, कर्म कूटदो आहे। हाय मुंहिंजा कर्म अहिड़ा थिया। कॾहिं कॾहिं माण्हू इहे छो जी सोच त छा आहे, हिकु सेकेंड में असांखे ॾाढा सारा सोच अचे थी। ऐं छो जी सोच त माण्हुनि जे प्रभाव सां बि थी सघंदी आहे। त सोच जो बि पईंदो आहे कि मां अहिड़ो सोचियो ई छो जो थी वियो। कॾहिं कॾहिं माण्हुनि जी सोच बि ॾाढी स्ट्रॉन्ग हूंदी आहे। कॾहिं कॾहिं माण्हू कंहिंजे लाइ बुरो सोचदो आहे न, लेकिन हुन समय ध्यानु ॾिजो, जॾहिं माण्हू बुरो सोचदो आहे न त मुख सां चईंदो बि आहे। त माण्हू जी सोच बि, त सोच खे असां करेक्ट करे छॾूं, मुख ऐं कर्म, हथनि पेरनि सां कुझु न करूं, अखियुनि सां कुझु न करूं, त हुन सां असांजो पाप कर्म न ठहींदो आहे। त सुबुह खां राति ताईं असांखे चेक करणो आहे कि पहिरीं ॻाल्हि त चेक करणी आहे कि सॼो ॾींहुं मुंहिंजी सोच सर्व जे लाइ सुठी आहे। पोइ मुंहिंजा मुंहिंजे बोल में गुस्सो, ईर्षा, नफ़रत, घृणा, काम, क्रोध, लोभ, अहंकार जे वश थी करे मुंहिंजा बोल आहिनि। मुंहिंजा कर्म जो आहिनि उहे सुखदाई आहिनि, सभिनि जे भले जे लाइ आहिनि, या सिर्फ़ मां पंहिंजो ऐं ॿारनि जो ई भलो थी ॾिसां, पंहिंजे घर वारनि जो। हा, पंहिंजो ऐं ॿारनि जो भलो ॾिसो भले। बाबा चवनि था कि पंहिंजो ऐं ॿारनि जो भलो ॾिसो। बाबा ईअं नथा चवनि न ॾिसो, लेकिन हीअं न कि मुंहिंजो ऐं मुंहिंजे परिवार जो भलो थिए, ॿियनि जो बुरो थिए। त हिन सां छा थींदो आहे? असांखे पाप विकर्मनि जो बोझो अगरि तव्हांखे ख़तम करणो आहे, भई रोज मूंसां कोई बि पाप कर्म न थिए। पाप तव्हां अॼु पति पत्नी
भी लड़नि था, बुरो सोचनि था। अॼु ॾिसो पत्नीअ जे अगरि पीअर घर वारा पैसे वारा न हूंदा, ससुर घर वारा पैसे वारा हूंदा, ऐं अगरि उहो पत्नी सोच उनखे माण्हू ईअं चवनि कि तूं त ग़रीब घर जी आहीं, तूं काथां आई आहीं, तोखे त पहिरियों ईअं ई न ॾिठी त हाणे ॾिठो थी, त पत्नी जी सोच बि अहिड़ी थी सघंदी आहे, त घर में वेठे वेठे माण्हुनि जो पैसो ख़तम थी वेंदो। त हीअं बि थींदो आहे कि बाबा चवनि था ॾिसो हीअं बि थींदो आहे दुनिया में। माण्हू त सोचनि भई असांजी पत्नी आहे, असांजो बुरो न कंदी, लेकिन तव्हांजो हुनजे लाइ बुरो चओ था, हुनखे सोचो था, हुनखे हेठि नंढो ॾेखारण जी कोशिश था करो। हुनजे पीअर घर आख़िर माउ पीउ भाउ भेण त माउ पीउ भाउ भेण ई थींदा न, त असांजो छा मतिलब? तव्हां कंहिंसां शादी करे के वठी आया आहियो, त उहा आत्मा तव्हांजे घर में रहे थी, कम त करे ॾिए थी न, तव्हांखे रोटी त ठाहे ॾिए थी, तव्हांजो घर त संभाले थी, त ओतिरो त कोई बि कंदो त पैसा त ॾींदव न। त बाबा चए थो ऐं पंहिंजी पवित्रता, अॼु नारी शक्ति जी पवित्रता जो कहिड़ो मान हूंदो आहे। अॼु नारी ॾिसो जॾहिं कुंवारी कन्या आहे, तेसि ताईं माण्हू हुनजा पेर था छुअनि, ऐं उहा ई शादी कई, जंहिं ॾींहुं शादी कई उन ॾींहं खां उहा ॿियनि खे पेर पवनि, मतिलबु पवित्रता जो मान आहे न। त बाबा असांखे चवनि था कि असांखे कंहिंखे बि कॾहिं बि ईअं बि न कि हीअ मुंहिंजी ज़ाल आहे, हीअ मुंहिंजो पति आहे, हीअ मुंहिंजा ॿार आहिनि, मां हिननि खे कुझु बि चई सघंदो आहे न। तव्हां चओ कि असां त ईअं ई मज़ाक था करूं, असांजो त ॿारनि खे संभालण लाइ फर्ज़ आहे, नुंहरनि खे संभालण जो फर्ज़ आहे, इन करे तव्हां उन्हनि सां कीअं बि ॻाल्हायो, उन्हनि खे कीअं बि डांटो, पत्नी खे तव्हां कुझु बि अपशब्द चओ, गारियूं ॾियो, त लेकिन पाप त पाप ई थींदो न, चाहे उहा तव्हांजी पत्नी आहे या तव्हांजा ॿार आहे, तव्हांजा माउ पीउ आहिनि। कई बार ॿार चईंदा आहिनि अरे त मुंहिंजे मम्मी पापा आहे, मां कीअं बि ॻाल्हायां हिननि सां, लेकिन आत्मा खे दुख त थींदो आहे न। अॼु ॿार बि पंहिंजे माउ पीउ सां सुठी रीति न हलनि त हुननि जा माउ पीउ जी आत्मा त दुखंदी, भले उहो शरीर सां तव्हांजा माउ पीउ आहिनि, लेकिन आत्मा दुखजे थी न। अगरि असांजे कंहिं सोच बोल कर्म सां कहिड़ी बि आत्मा खे दुख थिए थो, हिकु थींदो आहे असांजो इंटेंशन न आहे लेकिन उनखे दुख थिए थो, त उहा अलॻि ॻाल्हि आहे। असां त नथा ॾियणु चाहियूं न, हाणे हुनजो उहो मतिलबु ग़लति खणनि था, त असां मतिलबु ग़लति खणनि था त बि असां हुननि सां माफ़ी मांगे छॾूं, मूंखे क्षमा कजां। त बाबा असांखे चवनि था कि चाहे तव्हांजी माउ आहे, चाहे तव्हांजो पीउ आहे, चाहे तव्हांजो पति आहे, चाहे तव्हांजी पत्नी आहे, चाहे कोई बि आहे, चाहे तव्हांजे घर में कमु करण वारी, तव्हां सोचो अरे त नौकर आहिनि, असां नौकर नौकराणियुनि सां कीअं बि ॻाल्हायूं हिननि जी, त माण्हू चवंदा आहिनि कि हिननि खे त ॿुधणो ई पवंदो। छाजो ॿुधणो पवंदो? उहो पंहिंजी महिनत सां कमाइनि था, तव्हां फ्री में त नथा ॾियो न कंहिंखे। त बाबा असांखे चवनि था कि कोई बि असांखां विक्रम न थिए, इहे असांखे सदा ध्यानु रखिणो आहे। छो जी आत्मा जे मथां विक्रमनि जो बोझो, विक्रम अर्थात विकारनि जे वश थियल उहो कर्मनि जो बोझो, कर्म में बोल कर्म सभु अची वेंदो आहे, ॾिसण ॿुधण ॻाल्हाइण, त पंहिंजी सोच खे करेक्ट करो, त अहिड़ा बोल बोलंदासीं न, कर्म कंदासीं न, त असांजे मथां पापनि जो बोझो चढ़ंदो ई न। पापनि जो बोझो न चढ़ंदो त आत्मा जी बुद्धि बि मैली न थींदी, आत्मा बि मैली न थींदी, त असां परमात्मा सां मिलन मनाए सघंदासीं। अॼु अगरि असांजी आत्मा जे मथां पापनि जो बोझो हूंदो आहे न, भई ॾिसो अगरि तव्हां सॼो ॾींहुं कंहिंखे डांटो था, मारो था, कंहिंजे लाइ उल्टो सुल्टो था सोचो, ऐं तव्हां चईंदा भई असांजी ज़िमेवारी असांखे करणो ई पवंदो आहे,
ऐं तव्हां भॻवान खे भेण यादि कंदव त तव्हां चवंदव मूंखे ॾाढा सारा वीचार ईंदा आहिनि संग छो जे पापनि जो बोझो ॾाढो आहे न। अगरि तव्हां परमात्मा सां पंहिंजो बुद्धि लॻाइण चाहींदा आहियो त अॼु खां असांखे सुबुह खां राति ताईं सभिनि जी दुआयूं वठणियूं आहिनि, सभिनि खे दुआयूं ॾियणियूं आहिनि। चाहे तव्हांजा ॿार पढ़नि था नथा पढ़नि, चाहे तव्हांजा ॿार कुझु बि करनि था, चाहे तव्हांजी नुंहरियूं कुझु बि करनि थियूं, कुझु बि करनि, सभु परमात्मा जे ॿार आहिनि। तव्हांखे उन्हनि खे प्यार सां ई संभालणो, तव्हांखे उन्हनि सां गुस्सो न करणो, उन्हनि खे डांटणो मारणो न आहे। उन्हनि जी कंहिंसां परमात्मा खे तव्हां चओ कि तव्हांजा ॿार ईअं था करनि। बाक़ी कुझु बि असांखे काथे बि कई बार ॿार कुझु ग़लती कंदा न त माउ पीउ 4-5 ॼणनि खे ॿुधाईंदो, पर माउ पीउ सोचदो कि असांजा इहे त फैमिली मेंबर आहे, इन्हनि खे ॿुधाए त छा थियो। लेकिन उहा ॻाल्हि त ॾाढे ॼणनि जे कननि में वेंदी त उहो बि सोचदा अॼु ॿार जो हिकु बार अगरि ग़लति मार्क्स आया, घटि मार्क्स आया, हिकु बार अगरि ॿार पढ़े न ऐं शिकायत अची वई त माउ पीउ जे दिमाग़ में वेंदो आहे टीचर जी कि पढ़ंदो न आहे। ऐं हेॾा समय खां उहो हेॾा सारा सुठा मार्क्स खणी आयो, सुठो प्रोग्रेस पियो करे, उहो दिमाग़ में न वेंदो आहे। बसि अॼु अगरि हफ़्ते भर खां अगरि ॿार पढ़े नथो त बसि ही पढ़ंदो न आहे, पोइ अॻियां ताईं रहिजी वेंदो आहे कि पढ़ंदो न आहे। पोइ माउ पीउ बि फोन ते चईंदा हीअ पढ़ंदो न आहे, ईअं न कंदो आहे। हाणे ॿार खेॾे बि, तव्हां सां बि टाइम ॾे, त्योहार बि मल्हाए, टीवियूं बि ॾिसे, सभु कुझु माउ पीउ चए थो ॿार करनि बि, असां बि घुमूं। आए दिन माउ पीउ खे कॾहिं हेॾे थो वञिणो पए, हेॾे थो वञिणो पए, त ॿारनि जो बि दिमाग़ त डिस्टर्ब त थींदो आहे न। अॼु माण्हुनि जो रोज़ रोज़ कोई प्रोग्राम थो थिए, चाहे तव्हांजी नुंहं, चाहे तव्हांजा ॿार, चाहे कोई बि घर में हुजे। अगरि असां ग़लती खे सोचो भई ठीकु आहे हाणे ठीकु थी वेंदो, बाक़ी रोज़ त सुठो कंदो आहे न, अॼु न कहीं त उहो बि ठीकु थी वेंदो। चलो त असां अगरि ॿार खे बि चऊं कि हा तूं ठीकु थी वञे, ठीकु पढ़, ठीकु पढ़, ठीकु पढ़, न त ॿारनि जे बि दिमाग़ में वेही ईंदो आहे कि मां पढ़ंदो न आहियां। पोइ इन करे न ॿारनि खे संभालण, उहा आत्मा कीअं हर ॻाल्हि खे ग्रहण करे थी, सिर्फ़ु ॿारनि खे न हर हिकु आत्मा जो असांखे ॾिसणो खपे, कीअं उहा आत्मा हर ॻाल्हि खे वठे थी। सम्झो कोई आत्मा हूंदी आहे, चाहे नंढो चाहे वॾो, उहो नंढी ॻाल्हियुनि खे जल्दी से सीरियस खणी वठंदा आहिनि। असां त अगरि असांजो नेचर आहे भई मूंहं ते सभु कुझु चई छॾूं त तव्हां चवंदो मां त ईअं ई चयो, हाणे हुन नंढी सी ॻाल्हि खे ॾाढो सीरियस खणी छॾियईं। त हर हिक जो नेचर असांखे सम्झी करे हलणो आहे। छो जी पापा चवनि था कि हाणे असांखां कोई बि पाप कर्म न थियणो। हाणे रोज असांखे जीअं माण्हू इहो ध्यानु रखंदो आहे न, असांजे कपिड़नि ते कोई दाग न लॻे न। माण्हुनि खे लॻंदो आहे कई माण्हुनि जो हूंदो आहे भई सॼो ॾींहुं जो असां कपिड़ा पायूं था उहा उन्हनि ते दाग न लॻे, ज्यादा मेरा न थियनि, कम बि करूं गीला बि न थियनि। त उहो ई असांखे पंहिंजी आत्मा जो बि ध्यानु रखणो आहे। भई सॼे ॾींहुं मुंहिंजी आत्मा जे मन में कंहिंजे लाइ उल्टो सुल्टो वीचार न अचे, बुद्धि मां कुझु बि बुरी ॻाल्हियूं न विझां, मुंहिंजा संस्कार न बिगड़नि, मुंहिंजी आदतियूं न बिगड़नि। न त हलदे हलदे माण्हू फोननि ते ॻाल्हाईंदो आहे, टीवी ॾिसंदो आहे, कंहिंसां मिलंदो आहे त सोचदो हा मां बि ईअं कंदमि। पोइ देखा देखी में माण्हू करनि था, पोइ हुननि जी आदतियूं बिगड़ी थी वञनि त पोइ पछताइणो थो पए। त इन करे असांखे जीअं पंहिंजे शरीर जो, कपिड़नि जो ध्यानु रखंदा आहियूं, माण्हुनि खे पंहिंजो खाइण पीअण जो बि माण्हू कई माण्हू रखंदा आहिनि, कई त न रखंदा आहिनि। जेका जीभ रस हिसाब सां खाईंदा आहिनि उहो त कुझु बि खाई छॾींदा आहिनि त अंदरि गड़बड़ी थी वेंदी आहे। लेकिन कई माण्हू पंहिंजे खाइण पीअण जो, पंहिंजे कपिड़नि जो ॾाढो ध्यानु रखंदो आहे। वैसे ई असांखे पंहिंजी आत्मा जो ध्यानु रखणो आहे कि चलो अॼु ताईं मां विक्रम विकार बुराइनि जे वश थी करे कर्म कया त मुंहिंजे मथां पापनि जो बोझो आहे न आहे।
अगरि तव्हांजे मथां पापनि जो बोझो आहे त तॾहिं त असां बीमार था थियूं, तॾहिं त असां दुखी आहियूं, तॾहिं त असां परेशान आहियूं, तॾहिं त असांजे जीवन में ख़ुशी न आहे, शक्ति न आहे। न त आत्मा त सतो प्रधान आहे। आत्मा जी ओरिजिनल स्टेज सतो प्रधान, सर्वगुण संपन्न, 16 कला संपूर्ण, संपूर्ण निर्विकारी, डबल अहिंसक, मर्यादा पुरुषोत्तम आहे। जॾहिं असां स्वर्ग में हुयासीं त असां आत्मा आहियूं सर्वगुण संपन्न, 16 कला संपूर्ण, संपूर्ण निर्विकारी, डबल अहिंसक, मर्यादा पुरुषोत्तम हुयासीं। ऐं त असांजा उहे गुण संस्कार काॾे आहे? अॼु माण्हू चए थो न, मूं में पहिरियों सहन शक्ति हुई, मां पहिरियों ॾाढी शांत हुयमि, ॾाढी सुठी हुयमि, हाणे न आहियां। त काॾे उहो असांजी केरु चुरायो? असां में जो सहन शक्ति हुई, जीअं सम्झो तव्हां चओ मूं वटि इहे गहना हुया, हाणे न आहिनि, ईअं चईंदव? हुन चोर जो पीछो न कंदव, इंक्वायरी न कंदव मुंहिंजो गहना काॾे आहे? त उहो ई परमात्मा बि असांखे चए थो, माण्हू पंहिंजी आत्मा जे खज़ाने खे इहे ध्यानु नथो ॾे। वेठे वेठे माण्हुनि जी ख़ुशी गायब थी वञे। सोचनि था मां सुबुह खां एॾी ख़ुशि हुयमि, इन ॻाल्हि जे कारण मुंहिंजी ख़ुशी गायब थी, या त चईंदा आहिनि अलाए छो मुंहिंजी ख़ुशी गायब थी वई आहे, अलाए छो मां उदास आहियां, अलाए छो। कई माण्हू इहे बि चईंदा आहिनि अलाए छो, मूंखे पतो ई न आहे। त इहे असांजी आत्मा जा खज़ाना आहिनि, गुण, शक्तियूं, सम्झ। माण्हू चईंदा पहिरियों ॾाढो ई समझदार हुयो, हाणे हिनजी सम्झ ई ख़तम थी वई आहे, काॾे वई? केरु खणी वियो? त माण्हू पंहिंजी स्थूल चीजनि जो ध्यानु थो ॾे कि गुम न थी वञनि, कोई चोरी न करे वठे। न माण्हू ॿाहिरि वेंदा आहिनि त पंहिंजे कपिड़नि, पंहिंजी चीजनि जी केॾी ध्यानु रखंदो। त हूअं ई असांखे सॼो ॾींहुं असांखे पंहिंजी ख़ुशी जी, शांती जी, सुख जी, शक्तियुनि जो बि ध्यानु रखिणो आहे। भई मूं में पहिरियों सहन शक्ति हुई त हाणे छो न आहे, काॾे वई उहा? छा थींदो? वैसे त आत्मा में इहे गुण शक्तियूं हुयूं, जॾहिं आत्मा परम धाम में रहंदी आहे न, त सभिनि आत्माउनि में नंबरवार, कंहिंमें ज्यादा हूंदी आहे, कंहिंमें घटि हूंदी आहे, लेकिन सभिनि आत्माउनि में परमात्मा जा इहे गुण शक्तियूं ज्ञान हूंदो ई आहे, थोरो थोरो ई हुजे। जीअं राधे कृष्ण जी आत्मा में ॾाढो हूंदो, पोइ नंबरवार हुननि जी पूरी राजधानी कीअं हूंदो, पोइ राम सीता जी राजधानी, पोइ नंबरवार जो धर्म ईंदा आहिनि। लेकिन बाबा चए थो काॾे वयूं हुयूं शक्तियूं, गुम कीअं थी वयूं? जॾहिं जॾहिं असां विकार बुराइनि जे वश थी करे कर्म कंदा आहियूं न, त उहा शक्ति ख़तम थींदी वेंदी आहे। भई अगरि कोई माण्हू चए मूं में पहिरियों हुई हाणे न आहे, त ज़रूर हुन आत्मा कामवश, क्रोधवश, लोभवश, मोहवश, अहंकारवश, ईर्ष्या, द्वेष, नफ़रत, घृणा, जीअं जीअं असां हिननि जे वश थी करे कर्म कंदा आहियूं न, हूअं हूअं असां में शक्ति, गुण, ज्ञान ख़तम थींदो वेंदो। माण्हू कुंवारेपन में ज्यादा माण्हू पढ़ाई छो कंदा आहिनि? छो जी पढ़ाई खे ग्रहण करण लाइ शुद्ध बुद्धि खपे। त छा थींदो आहे कि अॼुकल्ह ॾिसो ॿार तव्हांजा छो नथा पढ़नि, हुनजो मूल कारण आहे तव्हां त चओ हिते ॿार ई आहिनि, पहिरियों पढ़ंदी आहे हाणे न पढ़ंदी आहे। छो जी इहे जो तव्हां ॿारनि खे टीवी ॾेखारींदा आहियो, सीरियल ॾेखारींदा आहियो, हेॾे वॾे प्रोग्राम में वठी वञो, शादियुनि में वठी वञो, या जो बि तव्हां इहे सभु कंदा आहियो न, त उन्हनि में माण्हू ॿार हेॾे होॾे वेंदा, कुझु उल्टो सुल्टो ॾिसंदा, विकार बुराइनि जे वश थी करे कर्म भले ई न करनि, कर्म बि कंदा आहिनि, कूड़ ॻाल्हाए छॾियईं, कंहिंसां लड़ाई झगड़ो, कंहिंसां ईर्ष्या कंदा, नफ़रत कंदा, जेलसी त हूंदी आहे न, हिक ॿिए सां रीस कंदा, जेलसी कंदा। ऐं टीवियुनि कीअं सिखंदा आहिनि? टीवी में ॾिसंदा, पंहिंजे घर में आसपास माण्हुनि खे ॾिसंदा, ॿारनि खे ॾिसंदा। जी तव्हां सोचो असां न कंदा आहियूं, लेकिन तव्हांखे बि अगरि कंहिंसां ईर्ष्या थींदी आहे, नफ़रत थींदी आहे, जेलसी थींदी आहे, त ॿार त तव्हांखे ॾिसे ई थो। तव्हां चओ मुंहिंजी ॾेराणी अहिड़ी, मुंहिंजी नुंहुं अहिड़ी, त उहो बि ॾाॾे ॾाॾी खे ॾिसंदो, तव्हांखे ॾिसंदो। अच्छा, तव्हां चईंदव वॾी मम्मी सां न ॻाल्हाए, हू ईअं कंदी आहे, ईअं कंदी आहे।
पोइ ॿार सिखी वेंदा आहिनि, पोइ उन्हनि जी बुद्धि ख़राब थींदी वेंदी आहे। पोइ पढ़ाई थोरी धारण थींदी आहे, पढ़ाई शुद्ध बुद्धि में धारण थींदी आहे। ॾिसो, जेको ॿारनि खे पढ़ाई जो इंट्रस्ट हूंदो आहे न, उहो घर जा टीवियूं हेॾा वॾनि जी ॻाल्हियुनि ते ध्यानु न ॾींदो आहे। त शुद्ध चीज हूंदी आहे न विद्या, ॾिसो शादी खां पोइ माण्हू छो न, कई पढ़ी सघंदा आहिनि, कई न। छो जी काम विकार त सभिनि खां ज्यादा गंदी चीज आहे। त काम विकार में वञण सां असांजी बुद्धि भ्रष्ट थींदी वेंदी आहे। पोइ माण्हू जो चवंदा न असां में सहन शक्ति हुई, हाणे न आहे, हाणे असांजो मन न लॻंदो आहे। पहिरियों कुंवारेपन में भॻवान सां ॾाढो मन लॻंदो हुयो, हाणे न लॻंदो आहे। छो जी शो कंदा आहिनि भई, ॾिसो माण्हू अगरि घर में सुखमनी कराइनि, गीताउनि जो पाठ कराइनि 7 ॾींहं, या तीर्थनि ते वञनि, त काम विकार सां परहेज़ कंदा आहिनि। छो कंदा आहिनि? छो जी हिन विकार में वञण सां बुद्धि ख़राब थींदी वेंदी आहे। अहंकार सभिनि खां पहिरियों आहे, देह अहंकार, पोइ काम, पोइ क्रोध सां बि असांजी बुद्धि ख़राब थी वेंदी। पोइ मोह, लोभ, ईर्ष्या, द्वेष, नफ़रत, घृणा, अगरि तव्हां में इहे सभु चीजूं आहिनि, भले ज्यादा न आहिनि, थोड़ियूं बि आहिनि, त हिन सां असांजा शक्तियूं, गुण, सम्झ ख़तम थींदी वेंदी आहे। जो माण्हू चईंदा आहिनि न की असां में पहिरियों सहन शक्ति हुई, हाणे न आहे, हुनजो कारण छा आहे कि जेतिरो तव्हां हिन विकार बुराइनि जे वश थी करे कर्म कंदव न, ओतिरो तव्हां में उहा शक्ति, आत्मा जी शक्तियूं, गुण ख़तम थींदी वेंदो। कोई चुराईंदो न आहे, ख़तम थी वेंदो आहे पंहिंजे पाण ई। पोइ अंदर हूंदो आहे, पोइ जीअं जीअं तव्हां परमात्मा खे यादि करो, हिन विकार, सिर्फ़ु भॻवान खे यादि करण सां न थींदो, हिन विकार बुराइनि खे बि छॾो। सम्झो तव्हां चईंदा सर रोज़ भॻवान खे यादि था करो, मुंहिंजो क्रोध ख़तम नथो थिए, ईअं नथो थिए, त हीअ असांखे जीअं हिनजी परहेज़, जीअं माण्हू व्रत रखंदो आहे न कि मां सॼो ॾींहुं खाईंदमि न, त सिर्फ़ु भॻवान खे यादि करण सां न, ख़ुदि खे बि दृढ़ संकल्प करणो आहे। ये जीअं दवाई आहे, असां जीअं दवाई बि ॾींदा आहिनि डॉक्टर, ऐं परहेज़ बि चईंदा आहिनि भई तव्हां ईअं न खाईंदा त इहे दवाई असर कंदी। ईअं ई अगरि तव्हां भॻवान खे यादि करो त चओ था मूं में इहे विकार बुराई ख़तम थी वञे, त परहेज़ बि करो कि किथे बि क्रोध करण जी ॻाल्हि आई, हुन समय न करो कि न मां हाणे इहे न कंदमि, शांति सां, प्रेम सां ई कमु कंदमि। ॾिसो, कई माण्हू चईंदा न कि जानवरनि खे प्यार सां हैंडल करे सघंदा आहियूं, त जॾहिं तव्हां जानवरनि खे माण्हू प्यार सां हैंडल करनि था, त तव्हां प्यार त अहिड़ी चीज आहे, त जीअं जानवर खे तव्हां करे था सघो, त इंसान खे नथा करे सघो। तव्हां करे त ॾिसो, परमात्मा खे यादि करो। छो जी असां रोज़ भॻवान खे छो यादि करणो हूंदो आहे? छो जी भॻवान ई असांखे इहे गुण शक्तियूं ॾेई सघंदा आहिनि। जो तव्हां में सहन शक्ति, सुख, शांति, ख़ुशी ख़तम थी वई आहे न, उहो तव्हांखे वापसि कीअं मिली सघंदी आहे? जॾहिं तव्हां ख़ुदि खे आत्मा सम्झंदव, परमात्मा खे यादि कंदव। त परमात्मा खे यादि करण सां असां में इहे गुण, शक्तियूं, ज्ञान ईंदो वेंदो आहे, सम्झ असांजी सुठी थींदी वेंदी आहे। लेकिन पोइ असांखे परहेज़ बि करणो आहे कि अॼु खां मूंखे काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, ईर्ष्या, द्वेष, नफ़रत, घृणा, इन्हनि जी परहेज़ करणी आहे। ॾिसो, माण्हुनि खे चओ विकार में न वञो, काम विकार में न, त चईंदा ॿार कीअं पैदा थियूं, दुनिया कीअं वधंदी। चलो ठीकु आहे, तव्हां 2 ॿार पैदा कयो, हाणे छो था वञो? बाबा चए थो हिन समय घर आहे न वैश्यालय थी वियो आहे। जे वैश्यालयनि में रोज गंद थींदो आहे न, त माण्हू बि घर में रोज गंद था करनि। पोइ अहिड़े घर में भॻवान जी शक्ति कीअं अची सघंदी आहे? भॻवान त शुद्ध पवित्र। त इहा असांखे ॾाढी सम्झण जी ॻाल्हि आहे। छो की माण्हू भॻवान खे पोइ दोषी था ठाराइनि न, की असां हेॾो भॻवान खे यादि था करूं, पर भॻवान असां ते दया नथो करे, सहन शक्ति। पर रोज़ भॻवान खे यादि था करो, रोज़ विकार में था वञो।
रोज घर में क्रोध था करो, रोज लोभ मोह अहंकार जे वश काम क्रोध लोभ मोह अहंकार जे वश कर्म करो था त भगवान त तव्हांखे शक्ति ॾे थो, लेकिन तव्हां पोइ इन विकारनि जे वश थी करे कर्म करे शक्ति ख़तम था करे छॾो। पोइ जीअं न जीअं मटको भरण लाइ असां रखियो ऐं रोज रोज ई भरो था तव्हां, पर पोइ हुनमें रोज हुनमां पाणी बि पी था, पाणी खे बि कढो था, हुनखे ग़लति था यूज़ करो। भई सुठे कम लाइ यूज़ करो त तॾहिं बि वधंदो, वरी बि तव्हांखे पुण्य जो जमा त थींदो न। तव्हां रोज पाणी भरो था ऐं रोज हुनखे फालतू कम में यूज़ था करो, सुठे कम में यूज़ नथा करो, त उअं ई तव्हांखे रोज तव्हां भॻवान खे यादि करो त तव्हां में शक्ति अचे थी, भले तव्हां कहिड़े बि रूप में यादि करो। लेकिन रोज अगरि तव्हां विकार बुराइनि जे वश थी करे कर्म कंदा त उहो तव्हां भॻवान जी शक्ति खे ग़लति कम में यूज़ था करो न। पोइ भॻवान फ्री त न वेठो आहे न, तंहिंखां त भॻवान हुन माण्हुनि खे शक्ति ॾींदो न जेको हुननि जी शक्ति खे ॿियनि खे ॾेई करे सफल करे, भई ॿियनि जो भलो करे। त इन करे इहे असांखे ॾाढी सम्झण जी ॻाल्हि आहे। जीअं तव्हां पंहिंजे चीजनि जो गहननि जो पैसनि जो ध्यानु रखंदा आहियो, उअं ई पंहिंजी आत्मा जो बि ध्यानु रखो कि हाणे सॼो ॾींहुं मुंहिंजी आत्मा खां कोई बि विकार बुराइनि जे वश थी करे कर्म न थिए। सॼो ॾींहुं मां शांति प्रेम आनंद ज्ञान पवित्रता ऐं परमात्मा जी शक्तियुनि द्वारा ही खे यूज़ करे ही कर्म करां। विकार बुराइनि जेकी रावण जी प्रॉपर्टी आहे, विकार बुराइयूं काम क्रोध लोभ मोह अहंकार, हिननि जे वश थी करे कर्म न करां, ये असांखे ध्यानु रखिणो आहे। ॾिसो हिकु थींदो आहे परमात्मा राम, हिकु थींदो आहे रावण। रावण जी प्रॉपर्टी आहे काम क्रोध लोभ मोह अहंकार, ऐं परमात्मा राम जी प्रॉपर्टी आहे शांति प्रेम आनंद ज्ञान पवित्रता शक्तियूं सुख। त तव्हांखे भगवान जो धन यूज़ करणो आहे या रावण जो, ये बुद्धि में रखजो। अगरि तव्हां क्रोध विकार बुराइनि जे वश थी करे कर्म कयो त सम्झजो मां अॼु रावण जो धन यूज़ कयो आहे, कारो धन। ऐं तव्हां अगरि सॼो ॾींहुं सुख शांति प्रेम आनंद पवित्रता शक्तियूं जे इन गुण ऐं शक्तियुनि खे यूज़ करे कर्म कयो परमात्मा खे यादि करे, त तव्हां सोचियो मां अॼु पंहिंजे परमात्मा पीउ जे धन खे यूज़ कयो न, उन सां तव्हांजो जीवन सुठो थींदो, हुन सां तव्हांजे जीवन में पुण्य कर्म जमा थींदो। ऐं रावण जी प्रॉपर्टी खे यूज़ कंदव त पाप कर्म थींदा। त पुण्य कर्म करणो आहे त परमात्मा जो खज़ानो यूज़ करो जेको असांखे भॻवानु ॾींदो आहे। ऐं तव्हांखे पाप कर्म करे पाप आत्मा ठहिणो आहे, आसुरी आत्मा ठहिणो आहे, त रावण जी काम क्रोध लोभ अहंकार खे यूज़ कजो। मर्ज़ी तव्हांजी, भॻवान त असांखे ज्ञान ॾींदो आहे, पोइ चईंदो आहे तव्हांखे जो खपे उहो करो। अच्छा मीठी मीठी सिकलते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान आहे जीवन में दिव्य गुणनि जे फूलनि जी फुलवाड़ी द्वारा खुशहाली जो अनुभव करण वारा एवर हैप्पी ठहो। पाप चवनि त सदा खुशहाल अर्थात भरपूर संपन्न आत्मा। खुशी सिर्फ़ धन संपत्ति ऐं सुठी चीजनि सां न ईंदी आहे। तव्हांखे असली खुशी कॾहिं मिलंदी जॾहिं असां आत्मा आहियूं सर्व गुण सर्व शक्तियुनि सां संपन्न हूंदासीं। त पहिरियों काटन जे जंगल में जीवन हुई असांजी, हाणे आ फूलनि जी खुशहाली में अची आहियूं। छो जे हाणे आत्मा जो पहचान स्वयं खे पहचाने परमात्मा खे यादि करण सां असांजी आत्मा में सर्व गुण सर्व शक्तियूं सर्व ज्ञान भरपूर थी वेंदो आहे। त हिन सां असांजी जीवन खुशहाली थी वेंदी आहे। सदा जीवन में दिव्य गुणनि जे फूलनि जी फुलहाड़ी लॻल हुजे। हिन जे लाइ जो बि असां वटि इन जे लाइ जो बि असांजे संपर्क में ईंदो उनखे दिव्य गुणनि जी फूलनि जी खुशबू ईंदी वेंदी। अगरि असां जीवन में परमात्मा जा ॾिनल उहे गुणनि खे यूज़ कंदासीं, हर्षित मुक्ता निर्भयता नम्रता
सहनशीलता, संतुष्टता। अगर असां इन गुणनि खे यूज़ करे जीवन जींदासीं न त माण्हू जेको बि असांजे संपर्क में ईंदो उहो असांखां इन गुणनि जी खुशबू वठंदो। ॾिसो माण्हू चईंदा आहिनि अरे तव्हां त ॾाढा सहनशील आहियो, तव्हां त सदा संतुष्ट रहंदा आहियो, माण्हू केॾा ख़ुशि थी वेंदा आहिनि। माण्हू चईंदा आहिनि असांखे त इन्हनि सां मिलण लाइ इन्हनि सां मिली करे ॾाढो सुठो लॻंदो आहे, हीअ ॾाढी सहन शक्ति अथसि हिन में ॾाढा गुण अथसि, ॾाढी प्यार सां ॻाल्हाईंदी आहे, ॾाढी मिठी आहे। त इहा जॾहिं उन्हनि खे अनुभव थींदो न, बाबा चए थो जीअं त इहे तव्हां फूल आहियो ऐं इहे गुणनि जी खुशबू उहा वठनि था। त अहिड़े माण्हुनि खे ॾिसी करे माण्हू बि सिखंदा आहिनि ऐं ख़ुशि बि थींदा आहिनि। अहिड़े माण्हुनि सां मिली करे कोई सदा प्यार सां ॻाल्हाईंदो न, ॾिसो हुन इंसान सां सभु केॾो ख़ुशि थींदा आहिनि मिली करे। त बाबा चवनि था हीअं असांखे ठहिणो आहे, तॾहिं असां ख़ुदि बि सदा एवर हैप्पी रहंदासीं, ॿिया बि असांखे ॾिसी एवर हैप्पी थींदा। स्लोगन आहे मास्टर सर्वशक्तिवान उहो आहे जो माया जी बुदबुदनि सां ड्रिजंदो न आहे, उनखे उन्हनि सां खेॾंदो आहे। भई अगरि असां में शक्ति आहे त असां नंढी नंढी परिस्थितियुनि सां ड्रिजंदासीं न, वॾी सां बि न, जबकि बल्कि परमात्मा खे यादि करे उन्हनि खां शक्ति उन्हनि जो असांखे शक्ति ॾिनी आहे, गुण ॾिना अथई, हुननि खे यूज़ करे परिस्थिति खे पार करे छॾंदासीं। त जीअं इहे खेल थी वियो, अरे हीअ ॻाल्हि थी हुई, कोई ॻाल्हि कोन्हे, असांखे त बाबा हीअं ॿुधाईंदा आहिनि हिन ॻाल्हि में हीअं करो, पार थी वई। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।